चूहड़ जमाली पुलिस पारां नौजवान के खंबे गुम करण खिलाफ वाटसन जो एहतजाज। चूहड़ जमाली के गोठे दादू जमाली के रहवासी मोहम्मद उमर जमाली, हाशिम जमाली, मोहम्मद जमाली ॿियनि प्रेस क्लब में पुलिस खिलाफ एहतजाज कंदे चयो आहे त हफ़्तो अॻु असांजो नौजवान मुमताज़ जमाली जेको खीर विकिणी अची रहियो हो त चूहड़ जमाली थाणे जे ASI हमीद मंगी खान खीर जा रोक 50,000 फुरे खेस गुम करे छॾियो आहे। असांजे नौजवान ते अॻु में को बि केस वग़ैरह न आहे ऐं न ई वरी कंहिं ॾोही वारदात में मुलविस रहियो आहे। असां इंतिहाई ग़रीब ऐं शरीफ़ क़िस्म जा माण्हू आहियूं। खीर विकिरो करे था ऐं भत्तो न ॾियण ते पुलिस अहिड़ी कार्रवाई कई आहे। हुननि वधीक चयो त मुमताज़ जमालीअ ते चूहड़ जमाली पुलिस रुपोशी जी FIR करे ख़बर कोन्हे त खेसि किथे गुम ऐं लिकाए छॾियो आहे। असांखे डपु आहे त किथे पुलिस असांजे नौजवान खे हाफ़िराए न करे छॾे। जेकॾहिं असांजी छोकिरी ते को बि ॾोह साबित थिए थो त हुनखे ज़ाहिर कयो वञे। असां अहिड़ी शिकायत सिविल जज सजावल खे पिणु कई आहे, पर पुलिस नौजवान खे ज़ाहिर करण लाइ तयारु न आहे। हुननि IG सिंध, DIG हैदराबाद ऐं SSP सजावल खां मुतालबो कंदे घुर कई आहे त पुलिस जी ज़्यादतियुनि जो नोटिस वठी असांजे नौजवान खे बेगुनाह फसाईंदड़ पुलिस खिलाफ़ कार्रवाई करे असांजे नौजवान खे ज़ाहिर कयो वञे ऐं हुन मथां मढ़ियल कूड़ो केस ख़तमु करे इंसाफ़ कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।